राग सूही मेला पंजवा घर का वठो पोइ शंकर खां थोरो वचन चवायो अचानक दर्शन ॾिनो अथई हा हा घर का काज न जानी रूड़ा हाँ घर का काज न जानी रूड़ा अरे कहिड़ो प्यारो धको हणनि था रूड़ा माना सुठो सुंदर अरे सुंदर सुंदर हो न सभई सभई सुंदर हो सुंदर वेठा पर तूं घर जे कम खे सम्झे नथो त मुंहिंजो कमु कहिड़ो आहे श्री राम जंहिं घर खां तूं आयो आहे जंहिं घर जे आसरे रही रहियो आहे उहा आत्मा जो घर उहा निकिरी वञे त हे घर कंहिंजे लाइ घणो त रखंदा कहिड़े शोपीस में रखंदा जंहिं घर खां आयो आहे जहाँ को आहे साम्हूं संगीतन सोहेलो खिरोणे भेरा पढ़बो हूंदो जहाँ को आहे सोई बि आहे जो जाॾो तूं आयो आहे उनखे यादि कर हर गुर ते मन है बसेरा हर गुर ते निजगर माल पाओ सुख सहजे बोल गो फेरा श्री राम श्री राम श्री राम श्री राम बस मुंहिंजा प्यारा वरी उन घर में हलणो आहे घर का काज न जानी रूड़ा हा झूठे धंधे रचियो मूड़ा हे मूर्ख झूठनि धंधनि में रची वियो बेगर वेही रहियो कंहिंजे लाइ भाई अब्बा खे धन्यवाद हुजे मूंखे ॾेई वियो आहे कीअं पर ईअं करे करे निकिरंदो अब्बा त कर्ज़ में चाढ़े वियो न निकितो आहे पुटनि जो अब्बा ॾेई वियो आहे बसि असां दुकान ते गॾु कोन हुआसीं असां नसीब कोन हुया अरे हा हर विषय ते असां ॻाल्हाए चुका आहियूं कोई रहियल कोन्हे केतिरी नई नई चइजे हाणे बचण वठो हा झूठे धंधे रचियो मूड़ हा सतनाम त सुठो मिसाल अची वियो हा साईं मिठड़े अम्मा साईं जो विहार असांजा हाणे पुस्तक ॾेई छॾियो हिंदी में न छपायो अथऊं सॼो ॾिठुमि मां त इन साईं जे पीउ खे औलाद न थींदी संत हिकिड़ा थले दरबार जा उहे कोई वञी मीरपुर में ईंदा हुआ ठुल ऐं जगंबा जे विच में हिकु मीरपुर जो गांव आहे फिर मुंहिंजो प्यारो हिकिड़ा ॿिया जा गदेसर टियां गदेसर इन थोरो संतनि वेनती रखियनि हो पर
जो त हिन जेके साईं जा 47 संत छोड़ो छॾे विया, हे अॻ में जी ॻाल्हियूं पार्टीशन अॻ में जी ॻाल्हियूं। त संत दया सां ॿार हुजायो 5-7 साल जा त हुनखे अहिड़ो अनुभव थियो छे मां हाणे हलंदुमि। त हुन वटि जेके बि धन हुयो रुपयो पियो न छॾे, उहो सभु लुटाए छॾे, कपिड़ा लटा धन हुयो सभु कुझु ॾेई करे। त उहे संत पिया चवनिसि त बाबा तूं सभु ॾेई छॾियो आहे, हे तुंहिंजी औलाद हे सभु। चए मां हे लुटायो आहे, मां हिन जो नसीब त कोन लुटायो आहे, हिन जो नसीब हिन सां गॾु आहे, पुछ रखण जी ज़रूरत कान्हे। अड़े अॻे हिकिड़े पारस बाग में फ़क़ीर जो पढ़ियासीं, जेका फ़क़ीर ॾे हिकिड़ो धन खणी आयो, पर शायदि एॾो को खणी आयो जंहिं लाइ फ़क़ीर खे पुछणो पइजी वियो भई सभु हेॾे खणी आयो ऐं पोइ लाइ कुझु रखी आयो मां। त हुन जवाबु ॾिनो मुंहिंजो पोयां वारनि सां छा। वरी उन महिल हिकिड़ो ॿियो धन खणी आयो, उहो बि को एॾो धन खणी आयो, उन खां बि साॻियो ई प्रश्न पुछणो पइजी वियो। मां गॾु खणी आहे कथा, इहा कथा खई आहे, हे मां नई ॿुधाई। जेके जेके पढ़ियो आहे उहो पास पास संतनि सभु धन हेॾे खणी आयो, कुझु पोयां लाइ रखिया आऊं। चई जेतिरो हिते खणी आयो ओतिरो पोयां लाइ रखिया आऊं। छो त संतो फ़क़ीर थो चएसि पियो तुंहिंजे ॿुधी खां बि हुनजी ॿुधी मथे आहे, तुंहिंजे त्याग खां बि हुनजो त्याग मथे आहे। ॿिए खे चए थो श्री राम, पर हे जेको हे लफ़्ज़ थी वियो त चए बाबा पोएं लाइ त कुझु रखियो न। चए मां पोएं जो नसीब त कोन थो लुटायूं वञा, मां त हे थो लुटायां। अरे सा परमानंद भंडार मशहूरु संत थियो आहे, शिकारपुर जो मशहूरु संत थियो आहे, सदपुर 6 साल पूरी साईं मस्तराम देव सदपुर शाह जिते चाहिनि उते पुॼी वञनि, नगन घुमनि। उनजी 12 साल पूरी शेवा कया। हिकिड़ो ॿियो बि लॻल हो पर उहो कटिजी वियो, हे रहिजी वियो। जो तव्हां ॻाल्हाइण ॿुधो जीअं आकाश में ॻाल्हाइनि था। हरिओम शरण बि का तपशा कई आहे, उनजी आवाज़ मां ॿिए महसूसु थींदो आहे त हिन कोई तप कयो आहे पहाड़ ते वेही करे। राम पोइ संत हिकिड़ो अची बाग में वेठो आहे, ज्यूं कातियूं संत जो नालो हुयो, ज्यूं कातियूं। और हिन परमानंद पीर जी उमिरि 60 वर्ष थी चुकी हुई। उन्हनि कृपा सां इहो परमानंद भंडार ॼायो। ॻाल्हि त ॻाल्हि निकिरी आई, श्री राम श्री राम। घर का काज न जाने मूड़ा रूड़ा, हा रूड़ा झूठे धंधे रचियो मूड़ा। इन करे अखर जे अर्थ करण ते बुद्ध जी पुरुष कीअं पकड़े वठंदा आहिनि, दीपाराम जे मथां मोहित थी वियो। इन अखर ॿुधायो न इष्ट जी हिकु त लाही थोले। 89 में आयासीं, 80 में महाराजा राम साहिब वरसी थी मार्च में वियासीं हुते। त लखीराम जंहिंजो अमित हाणे मशहूरु थी वियो आहे, शंकर अमित जो पीउ लखीराम, उनजो भाटियो आहिनि असांजो मनोहर ऐं श्रीचंद पढ़ियल ताराचंद। तो सेनपी में रोटी कयईं, प्रेम प्यार बि हुयो। त दीपाराम खे 4 धंधा हुया, चौथे धंधे जी शाख हुई राजम लखीराम वारनि। त उहो सेठि थियुनि त हुनखे रोटी बि चयूं ऐं कार बि चयूं, तव्हां गॾिजी हलंदव साईं जन सां रोटी राजम में। चया ठीकु आहे। कार वेठासीं, नवां मिलियल, ॻाल्हाइण जो बंदि ई न थियो। वाह, जेको ॻाल्हाइण क़ीमती लफ़्ज़। सिधो कोठी ते वठी आया, जल पाणी थियो, उतां त वठी आया धर्मशाला में। उन धर्मशाला में का दरबार बि हुई, धर्मशाला ॾेखारियऊं, दरबार वठी आया, मथो टेकियोसीं। त
लखीराम उते को घुमण आयो विच में त मुंहिंजो को वचन जो अर्थ ॿुधो आहे त चए पियो वचन सां वठो। मां चयो कोई ज़रूरु चवंदो तव्हां वठो। हाणे वरितो, जंहिंजो अर्थ कयो तो मारवाड़ी शब्द हुयो, रूड़ो मन रंगो लोड़े। चवण जो मां अर्थ कयो तो ॾीबाराम ॿुधो, हिते पकड़े वरितनि तुंहिंजे मग़ज़ में छा आहे। श्री राम। बसि पोइ परमात्मा पंजवाणी ॾीबाराम मुंहिंजे अचण सां ई तोड़े वेठा त हे आईंदो काॾे वेंदो हिन जो। श्री राम। बसि हाणे वेॾे अचूं। हा, घर का काज न ॼाणे। पोइ चवंदो मां तव्हां सां 3 साल रहंदुमि, पोइ असां हयाती भर तव्हां सां, तव्हां संकोच कयो था। मां नओं आयल ज़बान ते ॾंद ॾेई ॻाल्हायां हिंदुस्तान में, तव्हांजे मग़ज़ में घणो कुझु भरियो पियो आहे। मूंखे इहो निर्भय करिणो आहे ऐं बाजे जो हारमोनियम त तव्हांखे सेखारिणो आहे। मास्टर हुयो कुर्बान दिलि भर खसिजी वियो। इहो लफ़्ज़ मुंहिंजो हथों ॾीपाराम जे लाइ। हा, घर का काज न जानी मूड़ा। हा, झूठे धंधे रचियो मूड़ा। हा, जित तूं लावै तित तित लगना। पर हाणे प्रभु किसनु कई नानका सब कुछ आप इन जो बेस इहो छा सब कुछ पाना। कंहिंखे चऊं त तूं हीअं आहे हीअं अथऊं, हे सुठो आहे कसो आहे, अब्बा साईं बसि। न कंहिंजी तेरी में न मेरी में, न कंहिंजी गिला में न नेकी में। साध जी परिभाषा इहा आहे, संत जी साध जी परिभाषा। न कंहिंजी तेरी मेरी में, न कंहिंजी गिला नेकी में, बसि उहो रूप थी विया। श्री राम। त साहिबु चवंदा जंहिंखे तुंहिंजे हथ लॻायो आहे, कंहिंखे मूर्खाई में लॻायोसीं, कंहिंखे सुठे में लॻायोसीं। हा, मथां चओ जित तूं लावै तित तित लगना। जंहिंखे तुंहिंजे हथ लॻाया उते उहो लॻल आहे। हा, जातूं दे तेरा नाव जपना। जंहिंखे तूं पंहिंजी कृपा कई आहे उहो तुंहिंजो नालो जपे थो, जंहिंखे तूं जाॾे लॻायो आहे लॻो आहे। हा, हर के दास हर सेती राते। हर के दास तुंहिंजा जेके मञींदड़ आहिनि तोसां जुड़िया पिया आहिनि। वाह वाह। श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। श्री राम। कुर्बान जा भाई बाबूराम साहिब तां हीअं त खणी 6 साल सूरदास हुया। प्रज्ञा चक्षु शुद्ध अखर आहे शास्त्रनि जो। प्रज्ञा चक्षु। हा, प्रज्ञा चक्षु अंदर जी जोत खुलियल, अंदरियूं अखियूं खुलियल, प्रज्ञा चक्षु भाई शांति प्रकाश जन। पोइ इहो राम चवाइनि अलाए कीअं ख़बर पवंदो हेॾो हिकिड़े माण्हू न चयो, जंहिंसां फुल जो फुल न चवंदा त अर्थ शुरू न कंदा, पूरो जो ध्यानु छिकिजे अचे। श्री राम। मन हेॾो ॾे बिगड़ खां हटी वेंदो। हा, झूठे धंधे रिचे मूड़। हा, जंहिं ते लावा लॻना। हा हा। हर के दास हर सेती राते। हर के दास हर सेती राते। हा, राते माना प्रेम में, जिथे रती अखर अचे, रंग अखर अचे, साईं सां प्रेम सां रतल आहे। हा, राम रसायण अन दिन माते। बसि राम रसायण राम सां। श्री राम श्री राम। ॾींहुं राति उन में मता पिया आहिनि। श्री राम श्री राम। बसि बोलो भैया राम नाम पतत पावनो। बोलो भैया पतत पावनो। हर संत भगत तारनो। हा हा हा। बाह पकड़ प्रभु आपे काढ़े। बाह पकड़ प्रभु आपे काढ़े। दाम बाह 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 पकड़ प्रभु आपे कांढे। अचो साईं अचो। हल वियो बसि हिते वियो, हिते हिते वियो, जाते मां इशारो ॾिनो। अरे आंगुर न ॾिठो। श्री राम। वचननि खे मथे रखो। वचन भॻवान आहे, हे भॻवान न आहे। महा मन मन प्रभु आपे कांढे। शब्द सां मन खे पकड़ियो।
असांजे मन खे परमात्मा पाण ॾे छिके, इहो आहे बांह पकड़णु। परमात्मा व्यक्ति आहे बांह पकड़ींदो, वरी असां भुली था वञूं। असांजो मन ॿाहिरि थो वञे, परमात्मा उनखे अंदरि छिकियो, बांह पकड़ पियो आपे काढे पाणे कढी वठे, हेॾो असां न निकिरी सघंदासीं। सिया हा जन्म जन्म के टूटे गाढ़े। इहो जनम जनम असांखे टुटी तरी था पहुचो, ॿाहिरि वासना कामना ॾे ख़्यालु आहे न, उतो कढी वरितऊं। परमात्मा जॾहिं चाहे बसि ख़्याल खे अंदरि छिके, बसि बसि एतिरी ॻाल्हि आहे, जॾहिं मुंहिंजी कृपा थिए। हा उधर स्वामी प्रभु कृपा धारे। उधर उधर हाँ उधर उधर उधार करें, परमात्मा जीव जो उधार कयो। हा पंहिंजी कृपा करे असांजो उधार करें। पंडित सुधार कनि था, हीअं कयो हीअं न कयो, हीअं कयो हीअं न कयो। संत उधार कनि था, हिकु ई पासो जीव खे बसि प्रभु जे पासे ॾे। जेको ॿाहिरियों पासो आहे सुधार जो, उन में अहंकार जो ख़तरो आहे। न सम्झ में आहे, मां सुठो कमु कयो, मां खोटो कमु कयो, हे केरु थो चए? चाहे सॼो ॾींहुं कंदो रहे, पर सुठो जेको कंदो उन महिल चवंदो। इन जे लाइ भॻवानु रामायण में चयो, जॾहिं सुठो कमु तो कमु थिए तॾहिं सम्झो मुंहिंजी कृपा आहे, जॾहिं खोटो थिए तॾहिं पाण ॾो सम्झ। छो जो सुठे खे ख़तरो अहंकार जो आहे। विकारी खे वॾी बि कॾहिं शर्मसार ईंदी आहे, अहंकार खे शर्मसार बि न ईंदी आहे। हर खे अहंकार नथो वणे, कहिड़ो बि तूं विकारी आहे, तुंहिंजा विकार दूरि कंदो। साईं राम साहिबु खणंदा, अधु कलाक में 20-40 ॻाल्हियूं टुकड़ा ॿुधाए वेंदा। विषय मटिजी वेंदी, मसालो घणो मिली वेंदो। चए भॻवानु सभु शयूं ठाहियूं, सभिनी खे चई जेका जंहिंखे वणे उहा खणे, सभिनी पंहिंजी शइ खणी, अहंकार कंहिं कोन खयो। चए भला मुंहिंजो खाधो अथव, हिन में जेको हथो विधो पंहिंजो मौत सम्झे। न सम्झो, हू त रावण जहिड़ा ख़तमु थिया त बाक़ी ख़तमु थिया। श्री राम। हा नानक दास हर शरण द्वारे। हा सॼी टुक चओ हाणे। उधर स्वामी प्रभु कृपा न, उधर स्वामी प्रभु कृपा धारे। पंहिंजी कृपा कयईं, मालिक असांजो उधार कयो, जीव जो माना हिकदमि पाण ॾे छिके छॾे। न सुठे खे ख़बर, जेको संत जो सुठो ॾिसी करे नेकी कंदो वञे, उहो नेकी जो फल उन खे मिलंदो। जेको संत जो कसो ॾिसी करे गिला कंदो उनखे मिलंदो। संत नेकी में गिला खां ॿिन्ही खां मथे आहिनि। संत स्वर्ग खां ऐं नरक खां ॿिन्ही खां मथे आहिनि। ॿिन्ही खे फिटकार करे छॾींदा। लोकां थी सभु ॻाल्हि हवाई, बिश दोज़ख थी गर्द न ॻाई, लंघे थियासीं पार। हा श्री राम। इहो कलाम चऊं छा? कलाम अचे थो। हा हा नानक दास हरि शरण द्वारे। नानक दास हरि शरण द्वारे। हर शरण द्वारे, हिते वॾी ॾुखियाई आहे। शरण माना मन जी शरण। मन जा 8 धर्म आहिनि। कहिड़ा? दुख सुख खे महसूसु करणु, मान अपमान खे कंहिं मान ॾिनो कंहिं न ॾिनो, शरीर खे छा थींदो? मन महसूसु थो करे न। कंहिं गिला कई, कंहिं नेकी कई, शरीर खे छा थींदो? मन महसूसु थो करे न। घाटो पियो, नफ़ो पियो, शरीर खे छा थींदो? मन महसूसु थो करे न। न सम्झ में आयो? भाती मोह घर जो भाती ॼायो, शरीर खे छा थींदो? मन महसूसु कयो न। इन खे शरण चइबो आहे। इहे सभई प्रभु जे हवाले। असांजे चाहण सां सुख अचे, मान मिले, धन मिले, असां चाहण सां थींदो? जेकॾहिं न थींदो, या असांजे न चाहण सां दुख न अचे, अपमान न थिए, अपजश न थिए, निंदा न थिए, थींदो? त ॿई घुरण जो मतिलबु छा आहे परमात्मा खां? इहा वॾो शब्द आहे। बसि जहिड़े हाल में तूं रखे, सभु तुंहिंजी भलाई आहे। हुकुम मने सोई परवान। तव्हां खशमे महल पाएसी, खशमे भावे सो करे, मुनो चंदिया सो फल पास। तव्हां दरगाह पैदा जाइस। श्री राम। बस सुख दुख दोनों सम कर जाने और मान अपमान।
हर शौक ते रहे न्यारो। हाँ हाँ हाँ। उधर स्वामी प्रभु कृपा धारे, धारे नानक दास हरे शरण द्वारे। तुझे मनी दड़ा, तुझे मनी ॿिए पासे न ॾिसणो आहे। दास माना तुंहिंजे मनी दड़ा। दास लफ़्ज़ खे कलंकित न कयूं, प्रभु जो दास थी करे असां हेॾे होॾे ॾिसूं न। हर शरण द्वार बोल गुरु नानक देव।